अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इंसाफ़ न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। सकरन खां मांखे ख़बर पिया ॾियूं। क़ासिम ख़ास खेली जी रिपोर्ट मूजिब सकरन लॻ सिंधू दरिया जी कंधीअ ते पुलिस कमांडो सेंटर वटि मशहूर ऐं मारूफ़ बुज़ुर्ग सैयद बचल शाह लकियारी जो 3 ॾींहंनि वारो सालियानो उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जो इफ़्तिताह मज़ार ते चादर चाढ़े कयो वियो, जंहिंमें शबीर मगसी, फ़कीर किरल मगसी, लियाकत फ़कीर ऐं सफ़ार फ़कीर ख़ास खेली समेत वॾे तादाद में मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। मेले में मुख़्तलिफ़ शयुनि समेत मिठाइनि जा स्टॉल ऐं ॿारनि जी तफ़रीह लाइ चौडोल पिणु लॻाया विया हुआ। मेले जे मौक़े ते 3 ॾींहं सिंध लेवल ते मलाखड़ो पिणु मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मशहूर महल पहलवाननि 3 ॾींहं मल जा मुक़ाबला करे हिक ॿिए खे दसे बाहिनि में वाह वाह कराए छॾी। मल पहलवाननि में शाहिद मल्लाह, लियाकत चांडियो, हाकिम चांडियो, नवाज़ मरी, गुलाम नबी चांडियो, नाज़ मरी ऐं ॿियनि पंहिंजे पंहिंजे मल जा शानदार जौहर ॾेखारे मुखालफ़नि खे मलूं दसे वॾो दाद वसूल कयो। जॾहिं त मेले में ख़ासि महिमान माशूक मरी, मन उन्नड़, सैयद अब्बास अली शाह समेत 3 ॾींहं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि खे शिरकत कई, जिनखे मेले जे अॻवाननि पारां सिंध जी सूबी अजनबी जा तोहफ़ा पेश कया विया। गुलाब जे गुलनि जी बरखा पिणु कई वई।